कमाल खान ए तू तो को वडो कमीनो शख्स आई असां जे तरफ मिट्टी माइटी जो हथ वधाए दुश्मनियों त पाए कमाल खान ए तू तो को वडो कमीनो शख्स आई असां जे तरफ मिट्टी माइटी जो हथ वधाए दुश्मनियों त पाए। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 201 एपिसोड में अवां ॾिठो हूंदो त कमीने कमाल खान के राणो सही चवे पियो त तूं त वॾो को बमुई नांग आहीं, कमीनो इंसान आहीं कमाल खान। तो जड़े बेगैरत इंसान एक तरफ असां सां मिट्रे जो हथ वधाए, ॿी तरफ असांजा हथ कपण जी नाकाम कोशिश कई है, पर तू तो वॾो को साजिशी कुत्तो ऐं कमीनो इंसान आहीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं राणे जी ज़िंदगी ज़हर करण वारो शख्स कमीनो कमाल खान, जैं उन्हनि जी भेण पठाणीअ सां हिक तरफ़ लाओ लही, ॿी तरफ़ रबन जी ज़ाल मीरा के अगवा कराए रबन जी ज़िंदगी ज़हर करण में अहम किरदार हासिल कियो। ॿी तरफ़ रईस गफ़ार खान जो सदाई पंहिंजे भाउ कमाल खान जी हथ मराई करण में सब खां पहिरियां हर कदम अॻियां नज़र आयो है, पर हमेशा कमाल खान जे गुनाहनि ऐं उन्हनि जे करतूतनि खे लिकाए करे रईस गफ़ार खान कमाल खान के साथ सचो ऐं साफ़ माण्हू ज़ाहिर करायो है। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं किस्त में मीरा जी ज़िंदगी ज़हर करण वारो इहो ई शख्स कमीनो कमाल खान हुयो। नाज़रीन, ॿी ख़ुशीअ जी ख़बर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं किस्त जुमे वारे ॾींहुं हली चुकी आहे। जेकॾहिं अव्हां उहा किस्त न आहे ॾिठी त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में उहा लिंक मौजूद है, लिंक के प्ले करें अवां पहिरीं किस्त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी ॾिसी सघंदा। छो त हिन ड्रामे में भी अवां जा मनपसंद अदाकार शामिल आहिनि, जीअं त आज़म जान मेंगल, रिमशा शहज़ादी, अब्बास गुल, इस्माइल चांडियो, एस भट्टी, अकबर उत्तरादी, गुल मुनीर, अहमद अली दायो, महबूब शेख, मोहब कुरैशी, सजाद समो, अकबर उत्तरादी, आशिक नवाज़ ऐं ॿिया केतिरा ई अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 201 किस्त के हवाले से राणे के जॾहिं कमीनो कमाल खान हैबत वारनि जी मदद से पाण वटि घुराए थो, तो छा राणे के उहो ज़िंदान ॾेई छॾींदो या गोलियूं हणी मारे छॾींदो? हाणे त ज़ाहिर है कमीने कमाल खान के मजबूरन राणे के मारणो ही पवंदो, छो तो राणो जेकॾहिं हितां बची निकितो त कमीने कमाल खान जो उहो ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। ईअं लॻे थो त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द ख़त्म थियण वारो आहे, छो तो हिन ड्रामे में तमाम घणा ही किरदार टे टोला ठही चुका आहिनि। एक तरफ ओठो ऐं ॿी ओठे ऐं ग़ुलाम वारा एक तरफ थी चुका आहिनि, ॿी तरफ कमीनो कमाल खान ऐं दिलावर, ऐं टी तरफ रबन राणे वारा इहे एक तरफ आहिनि। त हाणे ख़बर इहा पवंदी त इन्हनि जो अंत छा थींदो। मूंखे लॻे थो त 210 किस्तुनि ताईं ही जेकॾहिं इहा ई स्पीड हली त मजबूरन हिन ड्रामे के ख़त्म करणो ही पवंदो। त नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं किस्त हिन डिस्क्रिप्शन जे लिंक में मौजूद है। अवां डिस्क्रिप्शन में लिंक के प्ले करे हिन ड्रामे के ॾिसी सघंदा। अब्बास गुल भी है हिन ड्रामे में, आज़म जान मेंगल है, रिमशा शहज़ादी है, मतलब रबन ऐं मीरा भी हिन ड्रामे में आहिनि। उन सां गॾोगॾु जबल, जंहिंखे अवां पंहिंजा परावा में जबल जे नाले सां सुञातो हूंदो, उहो किरदार भी, उहो अदाकार भी अवां जो मनपसंद हिन ड्रामे में आहे। उन सां गॾोगॾु नदीम चांडियो भी तमामु ज़बरदस्त किरदार अदा करे पियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे तमामु घणो एतिरो कश में पहुची चुको है जो हिन वक्त ड्रामे के वाइंड अप करण जो लगे पियो तो राइटर तैयारियों करे चुकियो आहिनि। छो तो राइटर एक तरफ तो फिल्मूं ठाहे पियो, फिल्मूं लिखे पियो, ॿी तरफ ज़हर ज़िंदगी ड्रामो लिखे पियो, तकरार लिखे पियो ऐं नओं ड्रामो मोहब्बतुनि जो बाग़ भी लिखे पियो। मूंखे लॻे थो त हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर जा कुछ सेल घटि थी विया हूंदा, पर हाँ ये सेल कीअं ख़त्म थींदा वो तो हिन ड्रामे की स्पीड ही बुधाए थी। लगे तो हिन ड्रामे के वाइंड अप करण की कोशिश में है ऐं तकरार ड्रामे के प्रोमोट करण की कोशिश में है। बहरहाल वो उन जो पंहिंजो इशू है, राइटर जो ही भी स्क्रिप्ट है, हू भी स्क्रिप्ट है, बिनी स्क्रिप्टन में हुन जी रोज़ी है, रोटी रोज़ी है, रोटी रोज़ी के हलाल करे खाईंदो तो ज़ाहिर है उनके सजी ज़िंदगी हर मानू गाईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामो पंहिंजी जाइ ते, पर ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां एक नओ ड्रामो ठही चुको है, जंहिंजी पहिरीं किस्त जुमे वारे ॾींहुं हली, ॿी किस्त भी जुमे ते हलंदी शाम 7 लॻे। असांजी HD TV जी पेशकश ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो है। जेकॾहिं अवां भी हिन ड्रामे में शामिल थियण चाहियो पिया त अव्हांखे भी इन ड्रामे जे ॿिए स्पेल में ज़रूर मौक़ो मिलंदो। ॿिए स्पेल जी रिकॉर्डिंग तमामु तेज़ी से जारी है। जेकॾहिं अवां कमु करणु चाहे पिया सीनियर अदाकारनि सां हिन ड्रामे में शामिल थियण चाहियो पिया तो स्क्रीन ते ॾिनल असां 0302390181 व्हाट्सएप नंबर ते ज़रूर अवां पंहिंजो नालो, शहर जो नालो
ऐं जेको आहे त पंहिंजो हिकु फ़ोटो गॾु वॉइस बि ॾींदा त असां ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। जेकॾहिं स्क्रीन ते नंबर नथा ॾिसी सघो त पोइ कमेंट बॉक्स में हीअ नंबर व्हाट्सअप वारो मौजूदु हूंदो आहे। कमेंट बॉक्स मां नंबर कढी करे सेव करे असां सां राब्तो करे सघो था। इंशाल्लाह असां ज़रूरु राब्तो कंदासूं। जेकॾहिं हक़दार हूंदा तव्हांखे बि ड्रामे में शामिलु कंदासूं। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु घणो ज़बरदस्त ड्रामो हलियो आहे, 200 क़िस्तुनि ताईं हलियो आहे, पर हाणे लॻे थो त ज़हर ज़िंदगी ड्रामे खे तमामु जल्द बंदि करण वारा आहिनि। पर ॿी तरफ़ असांजी HD TV जी पेशकश, असांजी HD TV जी प्रेज़ेंट नओं ड्रामो मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंमें सिंध जा नाले वारा अदाकार तमामु सुठा अदाकार शामिल आहिनि, जंहिंमें आज़म मेंगल साहब आहे, अब्बास गुल आहे, इस्माइल चांडियो आहे, एस भट्टी आहे, अकबर उत्तरादी आहे, रिमशा शहज़ादी आहे, जंहिंखे मीरा जे नाले सां तमामु घणो अव्हां सुञाणींदा आहियो छो त मक़बूल थी आहे मीरा जे किरदार सां। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, तमामु बहितरीनु अदाकार आहिनि। असांजी दुआ आहे त हीउ ड्रामो तमामु घणो हले छो त हिन ड्रामे खे तमामु घणी चाहत आहे, तमामु घणा माण्हू दोस्त इनखे ॾे थो पढ़े, हर सिंधी भाउ भेण इनखे चाहे पई। सो हीउ ड्रामो तमामु घणो हलणु खपे, एतिरो जल्दी इनखे बंदि न करणु खपे छो त ज़ाहिर आहे हिन ड्रामे जेके पेर ॼमाया आहिनि उहे में पेर तमामु घणा मज़बूती सां ऐं गहरा जेको आहे त असरु रखे चुका आहिनि। हिन वक़्तु शोबिस में सिंधी शोबिस जे हवाले सां इन पेरनि खे केर बि ड्राइण जी कोशिशि केर बि नथो करे सघे। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो बि तमामु बहितरीनु ड्रामो लॻे पियो, तमामु सुठो ड्रामो आहे। तव्हां हिन ड्रामे खे ॾिसंदव, हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। हिकु तरफ़ त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां आहे, ॿी तरफ़ वरी हिन ड्रामे में हिकु नवाण इहा आहे जो हिकु तरफ़ ॿाराड़ी जो शेड्यूल ॾेखारियो आहे, ॿाराड़ी जी कहाणी खे पिक्चराइज़ कयो वियो आहे, ऐं ॿी तरफ़ जेको आहे त शहर में जेकी सिंधियूं फैमिलियूं रहनि पियूं उन्हनि सां कहिड़ा मसइला मसाइल आहिनि, उन्हनि जी लाइफ कीअं हले पई, लाइफ जी कहाणी कीअं हले पई, उहो सभु कुझु असां हिन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में ॿिन्ही जेको आहे कल्चर खे ॾेखारियो आहे। सिंध जे हिकु त सिंधी ॿाराड़ी कल्चर कीअं रहंदो आहे, ऐं सिंध में जेको आहे त शहरी हिन वक़्तु जेको सोशल मीडिया जो दौरु आहे या टिकटॉक ते जेको एविडेंस हले पियो, माण्हू तमामु घणियूं छोकिरियूं बि शहर जूं सिंधी छोकिरियूं जेको आहिनि उहे वायरल थियूं आहिनि। सो उन हवाले सां हिन वक़्तु जेको गेमा गेमी हले पई नए दौर जे हिसाब सां ही ड्रामो ठहियलु आहे, तमामु ज़बरदस्त आहे। ॿाराड़ी में कादू कबूतरी आहे, ॾाढू कबूतरी आहे, चोरियूं फूं धाड़ा आहिनि। ॿी तरफ़ शहर में वरी अब्बास गुल ऐं रिमशा शहज़ादी आहे, इस्माइल चांडियो आहे, हुते हुननि जी कहाणी कुझु अलॻि आहे, हेॾां कुझु अलॻि आहे। ॿई कहाणियूं हिकु ई तव्हांखे चवंदा आहिनि हिकु टिकट में ॿ मज़ा तव्हांखे हिन ड्रामे में ईअं ई लॻंदो। तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, तमामु बहितरीनु किरदारु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि, तमामु सुठी परफॉर्मेंस हले पई। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सिंध जो मेगा सोप सीरियल आहे। इंशाल्लाह असांजी HD TV जी पेशकश आहे, असांजी कोशिशि आहे त हीउ ड्रामो असां हर रोज़ु अव्हांजे साम्हूं स्क्रीन ते आणूं, पर हिन वक़्तु नओं आहे। जेसि ताईं हीउ पंहिंजा क़दम ज़मीन ते फॿाए, जेसि ताईं ॼमाए, तेसि ताईं असां हर जुमे ते हिकु एपिसोड हलाईंदासीं। 3-4 जुमा 3-4 हफ़्ता ईअं ई हिकु एपिसोड हलंदी, उनखां पोइ लगातार ही कंटिन्यू ड्रामो हलंदो छो त उथंदे ड्रामे जो जेतिरो व्यूअरशिप थींदी आहे ऐं जेको आहे त हिनजी एडवर्टाइज़ हूंदी आहे, उन सां गॾोगॾु माण्हुनि खे उहा ख़बर पवंदी आहे, उन ड्रामे ताईं उहे माण्हू पहुची सघंदा आहिनि। सो ईअं ई असांजी HD TV जी हिकिड़ी जेको आहे प्लेटफॉर्म ते हिकिड़ी कमेंट्समेंट आहे। सो ही ड्रामो हिकिड़ो जुमो हली चुको आहे, ॿियो बि जुमो हलंदो, उनखां पोइ वरी बि जुमो हलंदो। 3 जुमा मतिलबु 3 क़िस्तूं हफ़्ते ते हलंदियूं, उनखां पोइ लगातार कंटिन्यू एपिसोड रखी वेंदी, एपिसोड कंटिन्यू हलंदो। इंशाल्लाह हर रोज़ु हिकु क़िस्त हलंदी। तमामु सुठो जेको आहे स्क्रिप्ट आहे, तमामु सुठो माइंड आहे, तमामु सुठो हिन में कॉन्सेप्ट रखियो वियो आहे, तमामु बहितरीनु अदाकार में शामिल आहिनि, तमामु सुठा डायरेक्टर आहिनि। अकबर उत्तरादी साहब जो ड्रामे जो डायरेक्टर आहे, जंहिंखे अवां सोराब सुणो गामो अलीगुल मला वारनि सां बि ॾिठो हूंदो, तमामु घणो जेको जिन जे किरदार सां तमामु घणो मक़बूल आहे ऐं अंग्रेज़ जे किरदार में तमामु घणो मक़बूल आहे। सो हिन ड्रामे में उहो कांडेरे व्याजखोर जो किरदारु अदा करे पियो, ऐं जंहिंखे अवां रबनि जे नाले सां सुञाणींदा उहो हिन में कादन कबूतरी जो किरदारु अदा करे पियो, ऐं रिमशा शहज़ादी जंहिंखे अवां मीरा जे नाले सां सुञाणींदा उहा हिन में रूबीअ जो किरदारु अदा करे पई। तमामु सुठा अदाकार आहिनि। ऐं अब्बास गुल जबल उहो हिन में अमानत अली जो किरदारु अदा करे पियो। तमामु सुठी कहाणी आहे, तमामु बहितरीनु कहाणी आहे, सुठो स्क्रिप्ट आहे, सुठो कॉन्सेप्ट आहे, सुठा माण्हू आहिनि, सुठी कास्ट आहे। इंशाल्लाह जेकॾहिं अव्हां बि चाहियो पिया त असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं, असां बि हिन ड्रामे में शामिलु थियूं, त अव्हांखे बि ज़रूरु मौक़ो मिलंदो। अव्हां असां स्क्रीन ते ॾिनल नंबर 0302390111 ते राब्तो कंदा, इंशाल्लाह अव्हांखे ज़रूरु जेकॾहिं अव्हां हक़दार हूंदा त अव्हांखे ज़रूरु चांस मिलंदो। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, तमामु बहितरीनु अदाकार आहिनि ड्रामे में, तमामु सुठी जेको आहे महिनत थियल आहे, तमामु सुठा दोस्त आहिनि हिन में। हीउ ड्रामो डायरेक्टर आहे अकबर उत्तरादी, ऐं असांजी HD TV यूट्यूब चैनल जी पेशकश आहे जेको आहे त असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हीउ ड्रामो हलंदो, ऐं ड्रामे जो डायरेक्टर अकबर उत्तरादी आहे, ऐं ड्रामे जो असिस्टेंट डायरेक्टर आहिनि सजाद समो, ज़ाकिर खोसो, ऐं को डायरेक्टर आहिनि
जेको आहे ख़ादिम हुसैन कखराणी, आशिक़ नवाज़ जंहिंखे फ़नकार फटाके से नाल सुञाणींदा आहियो, उहो हिन ड्रामे में वलू बरोच जो किरदारु अदा करे तमामु ज़बरदस्त। वलू बरोच जी कहाणी आहे। वलू बरोच ॿीं एपिसोड में छा टच मोबाइल वठी सघंदो, जंहिंखे चट मोबाइल चए पियो। सो वलू बरोच जी कहाणी तमामु ज़बरदस्त आहे। छा कांडेरो व्याज खोर उनखे पंहिंजो मोबाइल ॾींदो या चट मोबाइल ही वलू बरोच कहिड़े तरीक़े सां वठंदो। ॿी तरफ़ कादू कबूतरी आहे जेको ॾाॾू वारनि सां बाज़ियूं लॻाए पियो। ऐं ॿी क़िस्त में दोस्तों जेको आहे त कबूतरनि जी बाज़ी ॾेखारी वेंदी। कबूतरनि जी बाज़ी जेको आहे ऐं पहिरीं क़िस्त में तमामु घणो ज़िक्र थियो आहे। ॿी क़िस्त में कबूतरनि जी बाज़ी ॾेखारी वेंदी। तमामु सुठो स्क्रिप्ट आहे, तमामु सुठी मार्जिन आहे त कबूतरनि जी बाज़ी कीअं हूंदी आहे। तमामु सुठी कहाणी आहे। हिन ड्रामे में जेके दोस्त आहिनि तमामु सुठी महिनत कनि था। जेके जूनियर आहिनि उन्हनि खे बि असां मौक़ो ॾिनो आहे हिन ड्रामे में, उहे बि शामिलु आहिनि। तमामु सुठी उन्हनि परफॉर्मेंस कई आहे। तमामु भला आर्टिस्ट आहिनि जंहिं स्टेज जी दुनिया में तमामु घणी महिनत कई आहे, पर हिन वक़्तु उन्हनि खे जेको आहे त तमामु घटि माण्हू सुञाणनि पिया। हिन वक़्तु हिन ड्रामे में जेको आहे उन्हनि तमामु सुठी महिनत कई आहे। इंशाल्लाह उन्हनि खे तमामु जल्द ॾे थो पढ़ने में हर सिंधी माण्हू सुञाणींदो। तो बाक़ाइदा उन्हनि सुठी परफॉर्मेंस कई आहे, परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो बि कयो आहे। सो नाज़रीन, असांजी HD TV जी सिंधी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं क़िस्त अपलोड थी चुकी आहे, अनवर थी चुकी आहे, जंहिंजी लिंक असां हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में रखी आहे ऐं कॉमेंट में भी असां जेको आहे पहिरीं एपिसोड जी लिंक रखे था छॾूं। अवां उनखे प्ले करे ॾिसी सघंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं क़िस्त। सो नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढी कमर्शियल शॉर्ट ब्रेक, उनखां पोइ अचूं था ऐं तव्हां सां मुलाहिज़ा थींदासूं। सो नाज़रीन, केॾा न विझो, जेकॾहिं अवां असांजी HD TV ते नवां आहियो त कांडे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं घंटीअ बटन खे ऑल करे छॾींदा, छो त जीअं नोटिफिकेशन ऑल थींदो ऐं असांजी हर एपिसोड अवां खे सभ खां पहिरियां मिलंदी। अस्सलाम वालेकुम, HD TV पारां हिकु तमामु मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो जेको तमामु जल्द अवां जेको आहे जंहिंजी पहिरीं क़िस्त अपलोड थी चुकी आहे। इंशाल्लाह अवां खे हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त लॻंदो। तमामु सुठी कास्ट आहे हिन ड्रामे में, तमामु बहितरीनु अदाकार आहिनि, तमामु सुठा दोस्त। हिन में कुझु नवां आर्टिस्ट आहिनि, उहे बि हिन ड्रामे में शामिलु आहिनि। दोस्तों, जेकॾहिं अवां बि असांजी HD TV ते कमु करणु चाहियो पिया, अवां खे बि ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमु करण जो तमामु घणो शौक़ु आहे, त तव्हां बि असांजी HD TV जी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में शामिलु थी सघो था। उनजो सिर्फ़ु प्रोसीजर इहो आहे जो अवां स्क्रीन ते ॾिनल व्हाट्सअप नंबर 0302390181 ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो व्हाट्सअप कंदा ऐं उनखां पोइ असां अवां सां राब्तो कंदासूं। जेकॾहिं अवां हक़दार हूंदा, अवां टैलेंटेड हूंदा, तव्हांखे हिन ड्रामे में ज़रूरु कास्ट कयो वेंदो। दोस्तों, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी जेकी स्टोरी आहे तमामु सुठी कहाणी आहे, जंहिंजो राइटर आहे आसिफ़ नवाज़। सो इन सां गॾोगॾु डायरेक्टर आहिनि अकबर उत्तरादी, को डायरेक्टर्स आहिनि आशिक़ नवाज़ ऐं ख़ादिम हुसैन कखराणी ऐं असिस्टेंट डायरेक्टर्स आहिनि सजाद समो ऐं ज़ाकिर खोसो। कास्ट में आज़म जान मेंगल, अब्बास कुल, इस्माइल चांडियो, एस भट्टी, अकबर उत्तरादी, रमशा शहज़ादी ऐं लाइबा बलोच, महबूब शेख, महबूब कुरैशी, इरशाद भट्टी, शाकिर शाबान ऐं उन सां गॾोगॾु आशिक़ नवाज़, फ़नकार फटाको, ख़ादिम हुसैन कखराणी उर्फ़ कलू ऐं उन सां गॾोगॾु सजाद समो मुंशी जो किरदारु अदा करे पियो। मां मुंशी आहियां, पढ़ियल लिखियल, सो बि BA पास, को आंगूठी छाप न आहियां। तमामु सुठी अदाकारी कई आहे। महबूब शेख कमंगिनी कमाल ख़ान जो किरदारु अदा कयो आहे ऐं सरदार ख़ान जे किरदार में जेको आहे कमाल ख़ान जे पीउ जे किरदार में इंसाफ़ पसंद वॾेरो आहे जेको उस्ताद गुल मुनीर गुल ऐं कादन कबूतरी जो किरदारु त आज़म मेंगल करे पियो, पर उनजे आज़म मेंगल मतिलबु कादन कबूतरी जे पीउ जो किरदारु करे पियो उस्ताद अहमद अली दायो साहब। सिंध जा तमामु सुठी जेको आहिनि पर्सनालिटी आहिनि, तमामु सुठी शख़्सियत आहिनि, स्टेज ड्रामा जी दुनिया जा बेताज बादशाह बि आहिनि। सो इन सां गॾोगॾु ॿिया कुझु नया आर्टिस्ट बि आहिनि, जंहिंमें नदीम चांडियो साहब आहे जेको कादन कबूतरी जो सोट ॾाढो कबूतरी किरदारु अदा करे पियो। उन सां गॾु कुझु दोस्त आहिनि, ज़ाकिर खोसो आहे न्यू टैलेंट में ऐं जेको आहे जावेद बुर्ड़ो आहे न्यू टैलेंट में, रहीम बुर्ड़ो आहे ऐं ॿिया काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके हिन ड्रामे में शामिलु आहिनि ऐं असांजो हिकिड़ो ब्रोही आहे दोस्त, उहो बि हिन ड्रामे में शामिलु आहे ऐं ॿिया काफ़ी सारा असांजा सिंधी दोस्त शामिलु आहिनि ड्रामे में। प्यारा दोस्त आहिनि जेके न्यू टैलेंट आहिनि, उन्हनि खे असां हिन ड्रामे में मौक़ो ॾिनो आहे, तमामु सुठो मौक़ो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अब्बास कुल जो किरदारु तमामु ज़बरदस्त किरदारु आहे। अब्बास कुल सिंध जो नाले वारो अदाकार आहे। अब्बास कुल तमामु घणी महिनत बि कई आहे,
हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे में मक़बूल तरीन किरदारु आज़म महंगल जेको रबन जे किरदार सां तमामु घणो फेमस आहे ऐं मीरा जेका रिमशा शहज़ादी कयो आहे किरदारु ही तमामु घणा फेमस आहिनि। इनखे अव्हां तमामु घणो सुञाणींदा बि आहियो। सो इहे बि असांजी HD TV जी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त कमु कनि पिया, तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे इन्हनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं क़िस्त हली चुकी आहे ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जूं जेको आहे त 3 क़िस्तूं हफ़्ते ते हलंदियूं, मतिलबु उथंदे वारियूं 3 क़िस्तूं हफ़्तो हलंदियूं, छो त पूरो हफ़्तो असां हिन एडवर्टाइज़ बि कंदासीं। जीअं त हीअ असांजी एडवर्टाइज़ जे थ्रू हिकिड़ी वीडियो आहे, असां एड ॾियूं था असां पंहिंजे ड्रामे खे व्यूअरशिप ॾियण जे लाइ, पंहिंजे ड्रामे खे एडवर्टाइज़ करण जे लाइ, पंहिंजे ड्रामे खे मक़बूल कराइण जे लाइ। हीअ जेको आहे त असां ऐलान जे तौर ते हीअ वीडियो ॾियूं पिया। जेकॾहिं अव्हां असांजी वीडियो खे ॾिसी रहिया हूंदा, सम्झी बि विया हूंदा, सिर्फ़ु असांजी HD TV मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी एडवर्टाइज़ जे लाइ हीअ जेको आहे वीडियो आहे। सो ऐं इंफॉर्मेशन बि आहे हिन ड्रामे में, त हिन ड्रामे जे हवाले सां जेके नवां माण्हू कमु कंदा त कीअं कंदा, इहो सभु कुझु असांखे हिन वीडियो में ॾियणो थो पए। सो नाज़रीन, जेकॾहिं अव्हां बि हिन ड्रामे में शामिलु थियणु चाहियो था त मोस्ट वेलकम। अव्हांखे ज़रूरु किरदारु मिलंदो, तमामु सुठो किरदारु अव्हांखे ॾींदासीं जेकॾहिं अव्हां तमामु सुठा अदाकार बि आहियो। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं क़िस्त अपलोड थी चुकी आहे, जुमे जे ॾींहुं शाम 7 बजे हली आहे। जेकॾहिं अव्हां नाहे ॾिठी त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में या वरी हिन कमेंट बॉक्स में पहले कमेंट में उहा लिंक रखियल हूंदी। अव्हां घणो करे डिस्क्रिप्शन में ई लिंक कढो त बहितर आहे, छो त कमेंट बॉक्स में ॿिया बि लिंक रखी सघनि था। पोइ उन्हनि खे बि जेकॾहिं अव्हां ॾिसो था त को इशू न आहे, उन्हनि खे बि ॾिसो, नवां असांजा दोस्त आहिनि, चैनल आहिनि, त ज़ाहिर आहे प्रोमोट अव्हां न कंदव त केरु कंदो। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अब्बास कुल तमामु बहितरीनु किरदारु कयो आहे, अमानत जो, ऐं इस्माइल चांडी साहब बि तमामु सुठो जेको आहे ट्रेजिडी किरदारु अदा कयो आहे, तमामु ज़बरदस्त। मुंहिंजो फेवरेट आहे इस्माइल चांडियो साहब, मां फ़ैन आहियां इस्माइल चांडियो साहब जो बेसिकली। सो इन सां गॾोगॾु तमामु सुठी कहाणी आहे, बग़ैर कल्चर जे हवाले सां हिकु ॿाराड़ी आहे ॾेखारी, पंहिंजे ॿी तरफ़ शहर जी कहाणी ॾेखारी पंहिंजे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी मेगा सोप सीरियल जी पहिरीं क़िस्त अपलोड थी आहे, ॿी क़िस्त जेको आहे जुमे वारे ॾींहुं शाम 7 बजे हलंदी। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेके नवां दोस्त आहिनि उहे बि असांजा तमामु सुठा दोस्त साबित थिया आहिनि, तमामु भली उन्हनि परफॉर्म बि कई आहे, कॉपरेट बि उन्हनि कयो आहे, तव्हां बि असां सां कयो आहे, तमामु सुठा माण्हू आहिनि। सो इन सां गॾोगॾु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हां बि कमु करणु चाहियो पिया त अव्हां बि इन नंबर ते स्क्रीन ते, जेकॾहिं नंबर नज़र न पियो अचे त कमेंट बॉक्स में उहो नंबर मौजूदु हूंदो, या वरी असांजी कंहिं बि पुराणी वीडियो में अव्हां ॾिसंदा त उहो जेको आहे त नंबर मौजूदु हूंदो, मिली वेंदो। घणो करे त असां हिन स्क्रीन में बि रखंदासीं जीअं अव्हां हिन स्क्रीन खां नंबर हासिलु करे सघो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी मेगा सोप सीरियल जे हवाले सां जेका हिन वक़्तु रिकॉर्डिंग हले पई, 20 क़िस्तूं मुकमल थी चुका आहे ड्रामो, ऐं ॿियूं 20 क़िस्तुनि जे लाइ रिकॉर्डिंग तमामु तेज़ी सां जारी आहे। सो ही सिलसिलो बि शुरू कयो वञे पियो। जेकॾहिं कुझु दोस्त ॿिए स्पेल में 20 क़िस्तुनि में कमु करणु चाहिनि पिया, ज़हर थी ज़िंदगी ड्रामे जी ॿी 20 क़िस्तुनि में उन्हनि जो किरदारु मौजूदु हूंदो इंशाल्लाह। काफ़ी सारा कुझु नवां किरदार आया आहिनि, जेकॾहिं अव्हां उन किरदारनि ते कमु कंदव त तमामु सुठा किरदार आहिनि, इंशाल्लाह अव्हां जो बि तमामु घणो सुठो नालो थींदो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे, सिंध जो मेगा सोप सीरियल आहे, छो त हिन में तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि। हिकु कोशिशि आहे, असांजी नंढड़ी कोशिशि आहे, कमु त काफ़ी महिनत सां कयो आहे, असांजी कोशिशि आहे त हीअ ड्रामो बि अव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जीअं पसंदि अचे, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिन ड्रामे खे ठाहियो वियो आहे। रबन जो किरदारु जीअं अव्हां ॾिठो आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे में, ईअं कादन कबूतरी ऐं कुर्बू कबूतरी जो किरदारु आहे, बसि थोरी घणी चेंजिंग आहे, काफ़ी सारा इशूज़ आहिनि, काफ़ी स्क्रिप्ट आहिनि, काफ़ी मौज़ू मटियल आहिनि। सो हू त सिंपली हिकिड़ी कहाणी आहे, पर हिन में कबूतरी जा किरदार आहिनि, व्याज जो किरदारु आहे, कूड़ जो किरदारु आहे, ऐं जेकी बुराइयूं आहिनि असांजे माशरे में, उन्हनि माशरे जी बुराइयुनि खे जेको आहे त आवाम ताईं उनखे ठीकु करण जी सलाहियतूं ॾेखारे करे स्क्रिप्ट तमामु सुठो आहे, सुठी कहाणी आहे, बहितरीनु दोस्त आहिनि असांजा हिन ड्रामे में, सुठी परफॉर्मेंस बि कई आहे अदाकारनि, तमामु घणी महिनत कई आहे, डायरेक्टर तमामु महिनत कई आहे, कैमरामैन हिन ड्रामे जा जेके कैमरामैन आहिनि रफ़ीक जान लेगारी ऐं उस्ताद मुमताज़ कासकली, ऐं तमामु सुठी महिनत थियल आहे। ऐं जेको आहे त हिन ड्रामे जो एडिटर बि तमामु सुठी महिनत करे पियो, असांजो बहितरीनु दोस्त आहे वसीम अली, असांजे हिन जेको आहे त एडिटर आहे हिन ड्रामे जो,
तमामु बहितरीन एडिटर आहे, उन भी तमामु सुठी महिनत कई आहे। फर्स्ट ड्रामो आहे, बहरहाल उन तमामु सुठी महिनत कई आहे। एडिटर भी कैमरामैन भी असांजे सिंध जा नाले वारा आहिनि, तमामु सुठी महिनत कनि पिया। सजाद समूह जेको आहे मुंशी जो किरदारु तमामु सुठो किरदारु कयो आहे, जंहिं तकिया कलाम आहे त मां मुंशी आहियां पढ़ियल लिखियल, सो बि BA पास को अंगूठे छाप न आहियां। अॿे खे चवां जो तमामु बहितरीन किरदारु उन्हनि कयो आहे। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हां कमु करणु चाहियो पिया, तव्हांखे मौक़ो मिलंदो, ज़रूरु मिलंदो। अव्हां असांजी स्क्रीन ते ॾिनल WhatsApp नंबर 0302390181 ते WhatsApp कंदा, पंहिंजो फ़ोटो शहर जो नालो ऐं हिकु वॉइस ॾींदा त असांजे ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां अव्हांखे काफ़ी सारी इंफॉर्मेशन ॾिनी आहे, पर ज़हर ज़िंदगी ड्रामो भी जेको आहे हुनजी बि असां तव्हांखे हेडलाइन ॾियूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 201 क़िस्त में जेको आहे कमाल ख़ान जॾहिं रबनि जे भाउ राणे खे अगवा कराए हिबत वारनि जी मदद सां पाण वटि घुराए थो, त हाणे मजबूरन कमाल ख़ान खे जेको आहे राणे खे मारणो पवंदो, छो त रबनि खे जॾहिं ख़बर पवंदी, राणो ॿुधाईंदो त मूंखे कमाल ख़ान ई अगवा कयो आहे। शायदि राणे खे थी बि सघे थो त मारे छॾे, छो त राणे खे जेकॾहिं न मारींदो त पोइ त लॻे थो त हीउ ड्रामो वाइंड अप जी तरफ़ वञे पियो। हाणे त तमामु घणी कशमकश थी आहे, तमामु घणो हीउ माहौल ख़राबु थी चुको आहे, तमामु घणो बिगड़ी चुका आहिनि किरदार, तमामु घणा ज़हर ज़िंदगी ड्रामो ईअं लॻे पियो त ॼण वाइंड अप जी तरफ़ वञे पियो, ॼण ख़तमु थियण वारो आहे। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां पहिरीं क़िस्त जो ही एड आहे। पहिरीं क़िस्त अपलोड थी चुकी आहे, जेकॾहिं अव्हां न ॾिठी त डिस्क्रिप्शन में उहा लिंक मौजूदु आहे। उन लिंक खे प्ले कंदा त अव्हां असांजी HD TV जी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं क़िस्त ॾिसी सघंदा। नाज़रीन, जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते नवां आहियो त असांजी HD TV खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं जाॾे फेर ताॾे ख़ैर। ऐं आख़िर में अव्हांखे हिकिड़ी जेको आहे गुज़ारिश कंदुसि त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो मेगा सोप सीरियल ॾिसंदा कयो, तमामु सुठी कहाणी आहे, तमामु सुठा अदाकार आहिनि, तमामु बहितरीन दोस्त इन में कमु कनि पिया। जेकॾहिं अव्हां बि कमु करणु चाहियो पिया त असांजी स्क्रीन ते ॾिनल 0302390181 ते असां सां ज़रूरु राब्तो करे सघो था। जेकॾहिं अव्हां में सलाहियत आहे, जेकॾहिं अव्हां चाहियो पिया त असां बि पंहिंजो पाण खे मंझरायूं, असां बि सिंध जे नाले वारे अदाकारनि सां गॾिजी कमु कयूं, पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयूं, पंहिंजे टैलेंट खे ज़ाहिर कयूं, पंहिंजो पाण में हिकु सुठी सलाहियत जेका मौजूदु आहे उनखे ॿाहिरि कढण जी कोशिशि कयूं, त असांजी HD TV जी हिन मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे में जा दरवाज़ा अव्हांजे लाइ हमेशह जे लाइ खुलियल मिलंदा। अव्हां सिर्फ़ु कुझु न आहे करिणो, WhatsApp ते ॾिनल नंबर ते असां सां ॻाल्हाइणो आहे, असां सां राब्तो करिणो आहे, पंहिंजो फ़ोटो ॾियणो आहे, पंहिंजो डेटा ॾियणो आहे, हाल अहिवाल करिणो आहे ऐं थोरी घणी ऑडिशन थींदी उहा ॾियणी आहे। उनखां पोइ तव्हांखे कास्ट कयो वेंदो, जेकॾहिं अव्हां सुठा अदाकार आहियो, अव्हां में सलाहियत आहे त इनशाला अव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो। सो नाज़रीन, पंहिंजे दोस्त पंहिंजे होस्ट खे इजाज़त ॾींदा, सो असांखे इजाज़त ॾींदा, ॾिसंदा रहंदा असांजी सिंधी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी ॿीं क़िस्त, जेका जुमे ॾींहुं शाम 7 बजे ऑनर कई वेंदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे मेगा सोप सीरियल खे यादि रखंदा, उनजी पहिरीं एपिसोड खे बि ॾिसंदा ऐं ॿीं एपिसोड जो बि इंतज़ारु कंदा। जुमे जे ॾींहुं शाम 7 बजे असांजी HD TV ते ही ऑनर थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, पंहिंजे होस्ट मेज़बान दोस्त असांजी HD TV YouTube चैनल जे ऑनर खे इजाज़त ॾींदा। जाॾे पेर ताॾे ख़ैर, अल्लाह हाफ़िज़।